अस्सलाम वालेकुम। ख़बर शामिल कंदोलात गोट बख्शन बंगलानी में अली गुल चोलानी बिना जवाज़ छापो हणी करे बंगलानी बिरादरी जे माण्हुनि जा बमियूं ऐं क़ीमती ज़ेवरात खणी वियो, जेको दाड़िलनि सां मुलविज़ थी करे बिना जवाज़ छापा हणाए थो। सख़्त लफ़्ज़नि में आल पाकिस्तान बंगलानी इत्तेहाद जो मरकज़ी ऑर्गेनाइज़र अलामा मंजूर रहमान तूफ़ानी जो चवणो आहे त SSP खां अपील था कयूं त अली गुल चोलानी खे हटाए वञे, न त ॿिए सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। गरीब 90 साल जो असांजो पुराणो हुयो उहो खणी वियो आहे घर में।